दोस्तों पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप शइ पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार चवंदुसि। दरअसल दोस्तों जेको आहे हाणे ड्रामे में हाणे बहितरीन सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, छो त हाणे चाकर ख़ान जेको गेम खेॾण वारो आहे उहा गेम हसीना बेगम ऐं जाबर सोचियो बि न आहे, छो त जेको हाणे दांह वञी ॾियण वारो आहे सिकू ॾिनी आहे, जेको हाणे फ़ैसिलो उन खे पकिड़े कंदा। जेको तव्हां ॾिठो त जाबर जे कंध में 10 लाख रुपया ॿिया पवंदा सिकू वारा, ऐं सिकू खे फ़ैसिलो चाकर ख़ान वठी ॾींदो जाबर खां, ऐं उहे पैसा हसीना कोन ॾींदी। हसीना कोन्ह, मुंहिंजो को वास्तो कोन आहे, तूं ॼाण त फलाणो ॼाणे, मां भरे ॾिना रुंडे वारा पैसा तोखे, तूं रुंडे खे ॾिना 10 लाख, बाक़ी हिकु रुपयो बि ॿियो वधीक कोन आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे जाबर ऐं क़ासिम ॿई पाण में अटकंदा, चवंदा ॾिस त मूं क़ासिम चवंदो मूं तोखे अॻे चयो त इहा माई असांखे फसाए थी, असां फासी आहियूं, हाणे असां कंहिंखे फ़ैसिला ॾियूं, कंहिंखे चटियूं ॾियूं। हाणे जाबर उठ जेको इहो बोह जो बोरो आहे इहो हथीको थी वियो, अटे जी बोरी अढाई मणी, ऐं बाक़ी अचण वारा एपिसोड उहे धमाकेदार थियण वारा आहिनि। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।